खैरपुर मां ख़बर ईंदा हलो त खैरपुर भरिसां ॻोठ टमूण में डॉक्टर लुत्फुल्ला हाउस ते सेबुल्ला धारेजो जी अॻवाणी में हिकु गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें इलाइक़े जे सियासी समाजी ऐं सोशल वर्क नौजवाननि समेत इलाइक़े वासियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। हेप्स फाउंडेशन हेल्थ एडुकेशन ऐं पॉवर्टी सपोर्ट जे नाले सां इंसान ज़ात जी ख़िदमत करण लाइ नौजवाननि तरफ़ां फाउंडेशन जो बुनियाद रखियो वियो, जंहिं जो बुनियादी मक़सद आहे ॻोठनि ऐं इलाइक़नि जे मिसकीन बेसहारा यतीमनि जी मदद करण। इन जे लाइ तमाम इलाइक़े जे सियासी समाजी नौजवाननि ऐं मौजूदनि हिमायत जो ऐलान कयो। सेबुल्ला धारेजो पंहिंजी टीम सां गॾु आयल इलाइक़े जे सभिनी मौजूदनि जा थोरा मञिया जिन शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।